नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोटकी में खबर ईंदाल तो गोटकी ड्योरी रोड ते कायम चंदर लाल वाशूराम जे गोदाम में हज़ारी खंड जो बोरियूं ज़ख़ीरो करण जो इंकशाफ। डिप्टी कमिश्नर गोटकी नोटिस वरतो। 8 गोदाम सील। गोटकी ड्योरी रोड ते कायम चंदर लाल वाशूराम जे गोदाम में खंड जो हज़ारी बोरियूं ज़ख़ीरो करण वारे मामले जो डिप्टी कमिश्नर गोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला नोटिस वठण बाद असिस्टेंट कमिश्नर माजिद अली माको के गोदाम चेक करण जी हिदायत कई। जंहिंखां पोइ असिस्टेंट कमिश्नर जी हिदायत ते असिस्टेंट मुख्तियार का तनवीर अहमद कलोड़ पंहिंजे अमले सां गॾु गोदामनि वटि पहुची 8 गोदामनि खे सील करे छॾियो। गोदाम सील करण बाद असिस्टेंट मुख्तियारकार तनवीर अहमद कलोड़ सहाफ़ियुनि खे ॿुधायो त 2 गोदामनि मां 600 खां वधीक खंड जो बोरियूं हथ कयूं वयूं आहिनि ऐं अहिड़ी रिपोर्ट डिप्टी कमिश्नर गोटकी हवाले कई वेंदी, जंहिंखां पोइ वधीक कार्रवाई कई वेंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।